Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. अब मैं कहना नहीं चाहता, लेकिन हमारे भी हैं। अब देखें कि वो इतने बड़े बड़े यहाँ अरबोपति बैठे हुए हैं। आप यकीन करें, मैं आपको लिख के देता हूँ कि उनको पता ही नहीं कि इनके पास कितना पैसा है। 30 साल में इस मुल्क का पैसा चोरी किया उनको पता ही नहीं है कितना पैसा। लानत है ऐसे पैसे की। बच्चे भी झूठ बोल रहे हैं, वो भी झूठ बोल रहे हैं, कभी अस्पताल में जा रहे हैं, कभी जेल में जा रहे हैं। ये हमारे लिए इबरतनाक चीज है। अगर यही मुल्क बनना था कि जी टाटा बिरला की जगह यहाँ शरीफ और जरदारियों ने अमीर होना था, तो इसका मकसद कोई नहीं था। जब हम आए तो मुल्क के पास पैसे नहीं थे, अपने जो बाहर की कर्जों की किस्तें देनी थी और अपनी रिपेमेंट्स करनी थी, हमारे पास पैसे नहीं थे, डिफॉल्ट कर रहे थे। हमारे दोस्त मुल्कों ने मदद की, बचा लिया हमें डिफॉल्ट से। अगर डिफॉल्ट हो जाता तो लोग आज अगर महंगाई को कह रहे हैं कि ज्यादा महंगाई है, आपको अंदाजा नहीं कि वो किस तरह की महंगाई आनी थी। एक कराची में बंडल आइलैंड है, बड़े बड़े इन्वेस्टर्स इंतजार कर रहे हैं। अभी सिंध हुकूमत हमें किसी वजह से इजाजत नहीं दे रही। मुल्क में 30 सालन खां पैसो चोरी कयो वियो। चोरन खे ख़बर ई नाहे त वटन केतिरो पैसो आहे। मुल्क इन लाइ न ठहियो हो त ज़रदारी ऐं शरीफ अमीर बणिजी वञनि। लानत आहे अहिड़े पैसे ते जो ॿार कूड़ ॻाल्हाइनि ऐं पाण कॾहिं जेल वञनि त कॾहिं इस्पताल वञनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान जे यूनिवर्सिटी ऑफ मालाकन में तक़रीब खे ख़िताब दौरान अपोज़िशन ते तनक़ीद। वज़ीर आज़म चयो आहे त इक़्तिदार में आयासीं त मुल्क दिवालपड़े ॾांहुं वञी रहियो हो ऐं कर्ज़ वापसि करण लाइ पैसो न हो। दोस्त मुल्कनि मदद कई ऐं दिवाले खां बचाए वरितो। नवाज़ लीग 2.5 सालनि में रुगो 3000 अरब ब्याज वापसि कयो। मौजूदा हुकूमत 2.5 सालनि में 6.2 खरब वापसि कया। पंहिंजे ख़िताब में वज़ीर आज़म चयो त कराचीअ जे भुंडार ॿेट लाइ वॾा सीड़पकार इंतज़ार में वेठा आहिनि। सिंध हुकूमत कंहिं मजबूरीअ सबबि असांखे इजाज़त न ॾिनी। भुंडार ॿेट ते सीड़पकारी सां परॾेही नाणो ईंदो ऐं रुपए जो मुल्ह मुस्तहकम थी वेंदो। सिंध जी 3 वॾनि इस्पतालुनि जी मुंतक़िली वारे मामले ते वफ़ाक़ ऐं सिंध सरकार हिकु भेरो ॿीहर आम्हो साम्हूं। वफ़ाक़ी सरकार जिन्हा इस्पताल NICH ऐं NICBD खे बोर्ड ऑफ गवर्नर्स ज़रिए हलाइण जो फ़ैसिलो करे वरितो। मुश्ताक अहमद छापड़ा, रौनक लाखाणी, राशिद ए ख़ान ऐं मोहम्मद इरफान बोर्ड मेंबर तौर नामज़द। सिंध सरकार खां बि बोर्ड जे मेंबर्स लाइ 2 नाला तलब। वफ़ाक़ सिंध सरकार ऐं सिहत खाते खे ख़त लिखी चयो आहे त 3 वॾनि इस्पतालुनि जे बोर्ड ऑफ गवर्नर्स में सिंध जा 2 मेंबर शामिल कया वेंदा। सिहत खाते बोर्ड ऑफ गवर्नर्स लाइ 2 मेंबर्स जा नाला तजवीज़ करण खां इनकार करे छॾियो। ज़रियनि मूजिबि सिंध सरकार मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त 3 वॾनि इस्पतालुनि खे वफ़ाक़ हवाले करण वारो मामिलो अदालत में हलंदड़ आहे। इस्पतालुनि खे बोर्ड ज़रिए हलाइण सां मुलाज़िमनि जे सर्विस स्ट्रक्चर सूधो ॿिया केतिरा ई मामला ख़राब थी वेंदा। कुतनि जे ॾाढ़नि वारे केस में MPS जी मुअतली वारो फ़ैसिलो गैर क़ानूनी करार। सिंध सरकार पंहिंजे MPS ऐं सरकारी ऑफिसर्स खे MPS जी मुअतली वारो फ़ैसिलो ॾींदड़ जस्टिस आफ्ताब अहमद गोरड़ आॾो पेश थियण खां रोके छॾियो। केस सखर बेंच खां कराची मुंतक़िल करण लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। दरख़्वास्त में सिंध सरकार तरफ़ां सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे जज जस्टिस आफ्ताब अहमद गोरड़ ते बेअतमादी ज़ाहिर। सिंध सरकार मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त जस्टिस आफ्ताब अहमद MPS जी मुअतलीअ बाबति गैर क़ानूनी ऑर्डर पास कयो आहे। अॻिते जस्टिस आफ्ताब जंहिं बि बेंच जो हिसो हुजे उते सिंध हुकूमत जो केस न लॻायो वञे। सिंध हाई कोर्ट सखर जे जज जस्टिस आफ्ताब गोरड़ कुतनि जे ॾाढ़नि वारे केस में रतो देरो ऐं जामशोरो जे MPS खे मुअतल करण जो हुकुम ॾिनो हो। कुतनि जे ॾाढ़नि वारे केस में 2 MPS जी मुअतली वारे हुकुम बाद सिंध सरकार हरकत में अची वई। ज़हर ॾियण ऐं खसी करण वारे फ़ैसिले खां पोइ सूबे में कुतनि खे टुका लॻाइण वारी मुहिम बि शुरू करण जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिबि सिंध सरकार जो चवणु आहे त टुका लॻाइण वारी मुहिम जो मक़सदु कुतनि खे रेबीज़ ऐं जरासीम खां पाक करणु आहे। मुहिम सां कुतनि जी आबादी खे कंट्रोल करण में बि मदद मिलंदी।
सिंध में रोलू ऐं छितनि कुतनि जो आज़ार ख़तमु न थियो। हिक ॾींहुं अंदरि औरत समेत ऐं मासूम ॿारनि समेत वधीक 25 ॼणा ॾाढिजी ज़ख़्मी। दादू में छिते कुते मासूम नींगर रमज़ान चांडियो जो मुंहुं पटे वरितो। बाहि ऐं जिस्म जा ॿिया हिसा बि मुतासिर। अखि ज़ाया थियण जो ख़दशो। ठरी मीरवाह में रोलू कुतनि 4 ॿारनि समेत 8 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। फैज़गंज में 2 ॿारनि समेत 7 ॼणनि खे कुते ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। कोटडीजी में नींगर अहमद अली हाजानो स्कूल वेंदे कुतनि जे वर चढ़ी वियो, ॾाढिजी ज़ख़्मी। कुंभ में 8 सालनि जो महराज सुमरो कुतनि जे हमले में ज़ख़्मी। उमरकोट में रोलू कुतनि ॿारनि ऐं औरतुनि समेत 5 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। टंडो मोहम्मद ख़ान में पीरसन शख़्स ते 5 कुतनि जो हमिलो अली अहमद दर्स खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। IMF खां $500 मिलियन जी किस्त वठण जो मिशन। PTI हुकूमत IMF जी शर्त ते मुख़्तलिफ़ शोबनि खे ॾिनल 140 अरब रुपयनि जी इनकम टैक्स छूट ख़तमु करण जो फ़ैसिलो करे वरितो। काबीना वक़्तु घटि हुजण जो जवाज़ ॼाणाए बिल पार्लियामेंट मां पास कराइण बदिरां सदारती रेफरेंस आणण जी समरी मंज़ूर करे वरिती। वफ़ाक़ी हुकूमत खे टैक्स छूट ख़तमु करण बाबति IMF खे 24 मार्च खां अॻु आगाह करणो आहे। सुप्रीम कोर्ट NA 75 डस्का ते ॿीहर चूंड कराइण बाबति इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो कलदम करार ॾियण बाबति PTI जी इस्तदा रद्द करे छॾी। केस जी ॿुधणीअ दौरान जस्टिस उमर अता बिंदियाल रिमार्क्स ॾिना त नंढी चूंड दौरान कुझु प्रिज़ाइडिंग ऑफिसर ग़ाइब थियण बैदि सुबुह जो ज़ाहिर थिया। छा उहे नाश्तो करण विया हुआ? लॻे थो प्रिज़ाइडिंग ऑफिसर डप खां भॼी विया हूंदा। PTI जे वकील दलील ॾिना त हक़ीक़तुनि जी तस्दीक लाइ इंक्वायरी जी ज़रूरत हुई जेका न कराई वई। इलेक्शन कमीशन हिक DSP जो बहानो करे समूरी चूंड खे तकरारी करार ॾेई छॾियो। जस्टिस उमर अता बिंदियाल चयो त इंतिज़ामी फ़ैसिला कुझु घड़ियुनि में थींदा आहिनि। इलेक्शन कमीशन DSP खे तकड़ी सिक्योरिटीअ जो इंचार्ज मुक़ररु कयो हो। अदालत PTI जी इस्तदा रद्द कंदे केस जी ॿुधणी ईंदड़ हफ़्ते ताईं मुलतवी करे छॾी। हुकूमत जे मुतालबे ते चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं मेंबर्स इस्तीफ़ा न ॾींदा। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि इजलास में फ़ैसिलो। इलेक्शन कमीशन पारां वज़ीर आज़म ऐं वज़ीरनि जे इल्ज़ामनि जो मुनासिब वक़्त ते जवाबु ॾियण जो बि फ़ैसिलो। इलेक्शन कमीशन डस्का चूंड बाबति फ़ैसिलो अचण बैदि पंहिंजी हिकमत अमली जोड़ींदी। इजलास में इतफ़ाक़ कयो वियो त हुकूमत खे चीफ इलेक्शन कमिश्नर या कंहिं ॿिए मेंबर सां मसइलो आहे त लाॻापियल फोरम सां राब्तो करे। एयर मार्शल ज़हीर अहमद बाबर एयरफोर्स जी कमांड संभाले वरिती। एयर मार्शल मुजाहिद अनवर उहिदे तां रिटायर थी वियो। एयरफोर्स हेडक्वार्टर्स में कमांड जी तब्दीलीअ जी पुरवकार तक़रीब हवाई फ़ौज जे चुस्त जथे ऐं JF-17 थंडर्स जहाज़नि तरफ़ां रिटायर ऐं नए एयर चीफ मार्शल्स खे सलामी पेश। तक़रीब खे ख़िताब कंदे मुजाहिद अनवर ख़ान चयो त पाकिस्तान जी हवाई फ़ौज दुनिया जी बहितरीन एयर फोर्स आहे। क़ौम जे सहकार सां मुल्की दिफ़ा नाक़ाबिले तस्ख़ीर आहे।